खबर शामिल कंदासीं। हिंगोर जामा आवाज़ सिंध न्यूज़ के CEO माजिद अली के मुताबिक हिंगोर जा शहर में शाह महमूद कुरैशी की गिरफ्तारी ऐं साणस पेश आयल तज़रील वाक़े खिलाफ़ गौसिया जमात के मुरीदन जो एहतजाजी मुज़ाहिरो। हिंगोर जा में शाह महमूद कुरैशी की गिरफ्तारी ऐं साणस पेश आयल तज़रील वाक़े खिलाफ़ गौसिया जमात के सवें मुरीदन मेन चौक वटि एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हणी सख़्त नारेबाज़ी कई। एहतजाज कंदड़नि अनीस अहमद नुआनी, बशीर अहमद सहतो, वडेरो अज़ीज़ अहमद सहतो, खलीफ़ो इम्तियाज़ अली, वधण पोटो ऐं ॿियनि चयो त मखदूम शाह महमूद कुरैशी के सियासी इंतकाम जो निशानो बणाईंदे खेसि गिरफ़्तार करे मथस तशद्दुद ऐं तज़रील जो निशानो बणायो वियो आहे, जंहिं अमल सां संदसि मुरीदनि ऐं चाहींदड़नि जी दिल आज़ारी कई वई आहे। एहतजाज कंदड़नि चयो त शाह महमूद कुरैशी मुल्क की सलामती ऐं भलाईअ लाइ हमेशह पंहिंजो किरदार अदा कयो आहे, पर खेसि बिना कंहिं ॾोह जे गिरफ़्तार करणु ऐं मथस तशद्दुद करणु नाक़ाबिले बर्दाश्त आहे। एहतजाज कंदड़नि सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान समेत निगरान सरकार का मुतालबो कयो त बिना ॾोह जे गिरफ़्तार कयल गौसिया जमात के रूहानी पेशवा ऐं मुल्क के सीनियर सियासतदान शाह महमूद कुरैशी के जल्द खां जल्द आज़ाद करे मथस तशद्दुद कंदड़ पुलिस ऑफिसरनि खिलाफ़ कार्रवाई कई वञे। ये तक जो हज़रत मखदूम शाह महमूद कुरैशी जो असां सभु उनजा फॉलोअर्स आहियूं, पंहिंजो रूहानी फॉलोअर्स आहियूं, जेका मखदूम साहब सां थियो जेको असां पंहिंजो पंजाब पुलिस गैर मुनासिब रवैयो इख्तियार कयो उनखे असां पुरतोड़ मज़बूत कयूं था पिया ऐं असां सभिनी जी दिलि आज़ादी थी आहे जेको आहे ऐं असां वक़्त सरकार खां मुतालबो था कयूं त महिरबानी करे जेको आहे मखदूम साहब खे बिल्कुलु आज़ाद। ये तो मखदूम साहब गौसिया जमात जो रूहानी रहबर है असांजी पाकिस्तान सिंध के अंदर बल्कि पाकिस्तान ताईं जमायत है जो कुछ साईं जिन सां रवियो रखियो वियो आहे उनजो असांखे दिल्ली जो सदो पतो आहे। इहो इंसाननि खां जी लताड़ आहे जहिड़ो रवियो उन सां रखियो वियो आहे उहो हिकु गादी आहे, उनजी हिकिड़ी शख़्सियत आहे ऐं हिकिड़ी ईमानदार शख़्सियत आहे जंहिं मुल्क जे लाइ कमु कयो आहे जंहिंजी उनखे सदा ॾिनी पई वञे। असां हिन मौजूदा हुकूमत सां पुरतोड़ अपील था कयूं त अहिड़ा न रखिया पैसा साईं मखदूम शाह महमूद कुरैशी जेको आहे 5 महीननि खां क़ैद आहे ऐं 5 महीननि खां पोइ सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान ज़मानत कई ऐं ज़मानत थियण खां पोइ आज़ादु थियो। पहिरियों त उनखे जेको आहे DC साहब जेको आहे कुझु टाइम लाइ नज़रबंदि कयो, पोइ ॿिए ॾींहं ते कोर्ट में आहे, कोर्ट उनजो माना DC साहब पंहिंजो फ़ैसिलो वापसि वरितो, बंदीअ साईं मुक्त रिहा थियो त उनखे वरी फिर तौर जेको ॿिए केस में गिरफ़्तार कयो ऐं जंहिं तरीक़े सां गिरफ़्तार कयो आहे हिकु पाकिस्तान जो नामी और फ़ख़्र पाकिस्तान जेको ॿ दफ़ा जेको आहे ज़िले नाज़िम थियो मुल्तान जो, हिकु दफ़ो ज़िले काउंसिल जो चेयरमैन थियो, उनखां पोइ 2 दफ़ा सूबाई वज़ीर थियो, वज़ीर ख़ज़ाना में रहियो, वज़ीर मनसूबबंदी में रहियो, 5 दफ़ा MLA थियो, 2 दफ़ा वज़ीर ख़ारजा पाकिस्तान रहियो। हुनजो हिकिड़ो मक़ाम आहे, हिंद सिंध में हुनजी जमायत आहे।